ज़िक्र कंदासीं। सिंध हुकूमत पारां नए माली साल 2022-23 जी बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि ऐं पेंशन में वाध जो बि ऐलान कयो वियो आहे। सिंध सरकार पारां मुलाज़िमनि जे बुनियादी पघारनि में 15% एडाक रिलीफ अलाउंस ॾियण जो ऐलान कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट तक़रीर दौरान ऐलान कंदे चयो त सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमनि लाइ वफ़ाक़ी हुकूमत या साॻियो नमूनो मुतारिफ़ करायो आहे, जंहिं तहत 1 जुलाई 2022 खां सरकारी मुलाज़िमनि जो बुनियादी पघारनि में 15% एडाक रिलीफ अलाउंस ॾिनो वेंदो, जॾहिं त ग्रेड 1 खां 16 ग्रेड ताईं जे सरकारी मुलाज़िमनि जे बुनियादी पघार जो 33% ऐं ग्रेड 17 ऐं उन खां मथे जे सरकारी मुलाज़िमनि खे 30% एडाक ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत पारां रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में बि 5% वाध कई पई वञे। वफ़ाक़ी हुकूमत जे पेंशनर्स जे भेट में सिंध हुकूमत जे पेंशनर्स खे हाणे बि 12.5% वधीक मिली रहियो आहे। सैयद मुराद अली शाह चयो त पुलिस शोबे में कांस्टेबल जो ग्रेड 5 मां वधाए 7 कयो पियो वञे। 5 ग्रेड जा कांस्टेबल हाणे 7 ग्रेड में प्रोमोट थी वेंदा। सिंध सरकार पारां नए माली साल जे बजट में तालीम खाते खे अॻु खां वधीक तरजीह ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत पारां तालीम जे शोबे लाइ 326 अरब 80 करोड़ रुपया रखिया विया आहिनि, जेको मजमूई बजट ख़र्चनि जो 25% खां बि वधीक आहे। बजट तक़रीर दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जे 7 ज़िलनि में नयूं यूनिवर्सिटियूं ऐं कैंपस क़ाइमु कया वेंदा। उन लिहाज़ खां कराची जे ज़िले कोरंगी, कराची, ओलहे कियामाड़ी, मलीर, टंडो मोहम्मद खान, टंडो अलहया ऐं सुजावल में हिकु मुकमल यूनिवर्सिटी या हिकु तस्लीम थियल सरकारी यूनिवर्सिटी जो कैंपस क़ाइमु करण वारी पॉलिसी तयारु कई वई आहे। वॾे वज़ीर चयो त कराची ज़िले कोरंगी में टेक्नोलॉजी एंड स्किल्स वोकेशनल एंड इंडस्ट्रियल डेवलपमेंट यूनिवर्सिटी जो बुनियादु रखियो वेंदो। उन खां सवाइ कराची जे ज़िले ओलहे ऐं कियाबाड़ी में बि उन यूनिवर्सिटीअ जा कैंपस क़ाइमु कया वेंदा, जॾहिं त मलीर में NET यूनिवर्सिटी जो सब कैंपस क़ाइमु कयो वेंदो। अहिड़ी तरह टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलहया खे IBA कराची या सखर IBA जा सब कैंपस ॾिना वेंदा ऐं सुजावल में मेहरान यूनिवर्सिटी जे सब कैंपस जो बुनियादु रखियो वेंदो। सिंध सूबे जे नए माली साल लाइ पेश कयल बजट में गंदे पाणी जी नेकाली ऐं सफ़ाई सुथराई लाइ बि अॻु खां वधीक बजट रखी वई आहे। सिंध सरकार पारां माली साल 2022-23 जी बजट में वाटर एंड सीवरेज सेक्टर लाइ 224 अरब रुपया 67 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल दौरान रखियल बजट में कराची जे 2 वॾियुनि स्कीमनि ते बि कमु कयो वियो। कराची में गुजर नाले, महमूदाबाद ऐं औरंगी नालनि जे मुतासिरनि जी ॿीहर बहाली लाइ 9 अरब 42 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त ग्रेटर कराची वाटर स्कीम ते कमु करण लाइ बि 511 अरब 72 करोड़ 40 लख रुपया बजट रखी वई आहे। सिंध हुकूमत पारां नए माली साल लाइ सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे बजट में बि 4 अरब रुपयनि जी वाध सां 8 अरब रुपयनि मां वधाए 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे ऑपरेशन्स खे ईंदड़ माली साल में 2 ज़िलनि ताईं बि वधाइण जो इरादो कयो पियो वञे, जिन में हैदराबाद सिटी, कासमाबाद, कोटड़ी, सखर ऐं रोहड़ी शहर शामिल आहिनि। सैयद मुराद अली शाह ॼाणल शहरनि में सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड लाइ ख़रीदारी जो अमल अॻु में ई मुकमल कयो वियो आहे। ऑपरेशन हलंदड़ साल जे आख़िर ताईं शुरू कयो वेंदो। सिंध असेंबली में वॾे वज़ीर जी बजट तक़रीर दौरान अपोज़िशन सख़्तु एहतजाज कंदे वॾे वज़ीर सां वधण जी कोशिश कई। मुख़ालिफ़ जे मेंबरनि खे रोकण लाइ पीपल्स पार्टी जा मेंबर वॾे वज़ीर आॾो घेरो ॿधी बीह रहिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली में बजट तक़रीर शुरू कई त अपोज़िशन मेंबरनि पंहिंजी सीटनि तां उथी एहतजाज करणु शुरू कयो, जंहिंखां पोइ हू नारेबाज़ी कंदा वॾे वज़ीर ॾांहुं वधण लॻा। मुख़ालिफ़ जे मेंबरनि खे रोकण लाइ पीपल्स पार्टी जा मेंबर वॾे वज़ीर आॾो घेरो ॿधी बीह रहिया। एहतजाज दौरान PTI मेंबरनि वॾे वज़ीर खे बचाइण लाइ आयल पीपल्स पार्टी मेंबरनि ते उलरूं कंदे खेनि बजट किताब ऐं थेला उछलाए हया, जंहिंखां पोइ PTI ऐं पीपल्स पार्टी मेंबर बखे पइजी विया, जॾहिं त ॿियनि साथियुनि मेंबरनि खेनि छॾाए वरितो।